أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحابه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته अॼु सूरह फ़ातिह जे बारे में ॻाल्हाईंदासीं त सूरह फ़ातिह जेका दुनिया में सभ खां वधीक सूरह पढ़ी वेंदी आहे उहा सूरह फ़ातिह आहे। त सूरह फ़ातिह में कहिड़ी कहिड़ी शयूं आहिनि, अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे छा थो ॿुधाए, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे छा फ़रमायो आहे सूरह फ़ातिह जे बारे में। सूरह फ़ातिह इहा सभ खां पहिरियां इहो ख़बर हुजणु घुरिजे त इहा जेका सूरह आहे इहा हिकिड़ी कंप्लीट सूरह नाज़िल थी, सभ खां पहिरीं ऐं कंप्लीट सूरह नाज़िल थी। इहा त असांखे ख़बर आहे त ॿियूं आयात जेके आहिनि सूरह इक़रा जो उहे नाज़िल थी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां, पर जेका कंप्लीट सूरह नाज़िल थी उहा पहिरीं सूरह फ़ातिह। त सूरह फ़ातिह जा इलाही नाला आहिनि ऐं सूरह फ़ातिह ते जॾहिं बि तव्हां का तफ़सीर जो बुक पढ़ंदव या का तफ़सीर ॿुधंदव त हिकिड़ी फेमस जेका आहे उहा हदीस आहे ऐं फेमस हदीस तव्हांखे ज़रूरु उन में मिलंदी। उहा इलाही असहाबी सगोरनि कोट कई आहे उन डिफरेंट वेज़ में। त उहा फेमस हदीस छा आहे, उनखे चवंदा आहिनि हदीस क़ुदसी। हदीस क़ुदसी छा आहे ऐं सभ खां पहिरियां त असांखे इहा ख़बर आहे त जेको क़ुरान आहे उहो जॾहिं नाज़िल थियो त क़ुरान जी जेके आयात नाज़िल थियूं उहो क़ुरान जा लफ़्ज़ बि जेके आहिनि उहे अल्लाह सुब्हानहु व तआला जा आहिनि। उन में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे उन्हनि क़ुरान में को रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो को बि पंहिंजे तरफ़ां का अहिड़ी शइ मिलायल अल्फाज़ कोन्हनि या ॿियो कंहिंजा बि मिलियल अल्फाज़ कोन्हनि, उहे सिर्फ़ु अल्लाह सुब्हानहु व तआला जे तरफ़ां जेके अल्लाह ताला डायरेक्ट नाज़िल फ़रमायूं आयात उहे उअं ई एज़ इट इज़ आहिनि, ज़ेर ज़बर सभु उहा ई आहे। हदीस क़ुदसी उहा आहे जेका मैसेज त डायरेक्ट अल्लाह जे तरफ़ां आयो, डायरेक्ट मैसेज अल्लाह जे तरफ़ां आयो, पर उनखे एक्सप्लेन जेको कयो उहो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे लफ़्ज़नि में पंहिंजे अल्फाज़नि में एक्सप्लेन करे असांखे ॿुधायो, असां सगोरनि खे ॿुधायो। इहा आहे हदीस क़ुदसी, मतिलबु डायरेक्ट मैसेज आहे। असां हदीस क़ुदसी निमाज़ में तिलावत नथा करे सघूं, क़ुरान असां तिलावत करे सघूं था। हदीस क़ुदसी असां जीअं निमाज़ फ़र्ज़ निमाज़ में इमाम कारी या को बि आहे उनखे तिलावत नथो करे सघे, असां क़ुरान जी तिलावत करे सघूं था। इहे जेको फ़र्क़ु आहे हदीस क़ुदसी में ऐं क़ुरान में, पर जेके ॿई मैसेज आहिनि उहे डायरेक्ट अल्लाह जे तरफ़ां आया आहिनि। त हदीस क़ुदसी में आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधाइनि था, अल्लाह जो मैसेज था ॿुधाइनि। उहो चवनि था क़समतु सलात बैनी व बैन अब्दी निस्फ़ैन व निस्फ़ हाली व निस्फ़ हाल अब्दी। माना अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो त मां पंहिंजे ऐं पंहिंजे बंदे जे विच में जेका निमाज़ आहे उहा डिवाइड कई आहे ॿिनि हिसनि में, पंहिंजे बंदे जे विच में ऐं पंहिंजे विच में उहा अदद कई आहे। निमाज़ जेका सलात आहे निमाज़ आहे उहा डिवाइड कई आहे ॿिनि हिसनि में। हाणे हिते जेको शुरू में हदीस आहे उन में सलात मतिलबु निमाज़, उनखां पोइ जेका सॼी डिस्क्रिप्शन आहे इन हदीस जी उहा सूरह फ़ातिह जे बारे में आहे। त इन मां असां सम्झी सघूं था इहा सूरह फ़ातिह जे बारे में आहे। मतिलबु सूरह फ़ातिह जेका आहे उहा दिलि आहे, उहा हिकिड़ी इम्पॉर्टेंट शइ आहे निमाज़ में। त अल्लाह सुब्हानहु तआला चए थो त सूरह फ़ातिह जेका आहे उहा मां ॿिनि हिसनि में डिवाइड कई आहे, हिकिड़ो मां पंहिंजे बंदे जे ऐं ॿियो पंहिंजे विच में ॿ हिसनि में डिवाइड कई आहे। उनखां पोइ अल्लाह ताला फरमाए थो इज़ क़ाल अल अब्दु, जॾहिं मुंहिंजो बंदो चए थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन क़ाल अल्लाहु तआला हमिदनी अब्दी। जॾहिं मुंहिंजो बंदो चए थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अल्लाह सुब्हानहु व तआला मथे फ़रिश्तनि में उन बंदे जो ज़िक्र थो करे ऐं नालो खणी फ़रिश्तनि खे चए थो त ॾिसो फलाणो बंदो जेको आहे उहो मुंहिंजी तारीफ़ थो करे, ॾिसो उहो बंदो जेको आहे हमिदनी अब्दी, मुंहिंजो बंदो जेको आहे मुंहिंजी तारीफ़ थो करे। जॾहिं बि तव्हां निमाज़ पढ़ंदा तव्हां चवंदा अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन,
अल्लाह सुब्हानहु व तआला फ़रिश्तनि में तव्हांजो ज़िक्र कंदो आहे ऐं फ़रिश्तनि खे चवंदो आहे ॾिसो मुंहिंजो बंदो जेको आहे मुंहिंजी तारीफ़ थो करे। हालांकि अल्लाह सुब्हानहु व तआला खे ख़बर आहे त तव्हां निमाज़ पढ़ो था ऐं तव्हां अल्लाह जी तारीफ़ कयो था। अल्लाह ताला तव्हांजो उते ज़िक्र कंदो आहे छाजे करे जो तव्हां उहो अल्लाह जी तारीफ़ कयो था। ऐं इहा जेका आहे सूरह फ़ातिहा जीअं पढ़ंदा वेंदा त अल्लाह सुब्हानहु व तआला ईअं ई उनजो जवाबु उनजो ॾींदो वेंदो आहे। इन जे बारे में अॻिते ॻाल्हाईंदासीं। हाणे सूरह फ़ातिहा में इलाही इमाम जेके आहिनि उहे जॾहिं पढ़ंदा आहिनि त लाउड आवाज़ में पढ़ंदा आहिनि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इलाही इमाम जेके आहिनि उहे पढ़ंदा आहिनि शुरू कंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, सिर्फ़ु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम दिलि में चवंदा आहिनि जॾहिं जमात थींदी आहे। त हाणे कुझु जेके मुफ़स्सिरीन आहिनि, कुझु आलिम दीन आहिनि, उहे चवनि था त जेका बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आहे उहो सूरह फ़ातिहा जो पार्ट आहे। पर मोस्टली जॾहिं पाकिस्तान में ऐं असां वटि जेके आलिम दीन आहिनि, जेके मशाइख़ आहिनि, जेके मुफ़स्सिरीन आहिनि, उहे चवनि था त न, जेका बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आहे उहो सूरह फ़ातिहा जो पार्ट न आहे। उहा जेका बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आहे उहा हर सूरह में शुरू में पढ़ी थी वञे ऐं इहा हिकिड़ी ओपनिंग आयत आहे जेका बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी वेंदी आहे। सवाइ सूरह तौबा जे 9 नंबर सूरह आहे उन में असां न पढ़ंदा आहियूं। ऐं ॿियो इहो जेको क़ुरान में जेका ॿी हिकिड़ी सूरह तौबा में असां न पढ़ंदा आहियूं ऐं इहो क़ुरान में नबी सुलैमान अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे जंहिं सूरह में, उन में बि उनजो पार्ट आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। त अगरि असां इनखे चवंदासीं त इहा इन जो पार्ट आहे त असांखे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हर सूरह जो असां पार्ट करे पढ़ंदासीं ऐं पोइ जेके आयात आहिनि उन सूरह जे जेके नंबर में उहो डिफरेंस थो अची वञे। त असां वटि जेको बिलीव कयो वेंदो आहे, जेके मुफ़स्सिरीन आहिनि उन्हनि जो जेको घणो तादाद आहे उहे चवनि था त न, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जेका उहा इन जो पार्ट न आहे, उहा शइ अलॻि आहे। ऐं उहा निमाज़ में जॾहिं जमात थींदी आहे त उनखे लाउड न पढ़ंदा आहिनि, तेज़ आवाज़ में न पढ़ंदा आहिनि, सिर्फ़ु चवंदा आहिनि दिलि में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पर ॿिन्हिनि साइडनि जा जेके मुफ़स्सिरीन आहिनि, इन ॿिन्हिनि जा स्ट्रॉन्ग, इन ॿिन्हिनि जा तमामु स्ट्रॉन्ग एविडेंसिस आहिनि। ॿिन्हिनि साइडनि जे मुफ़स्सिरीन जी, आलिमनि जी रिसर्च थियल आहे। अगरि तव्हांखे रिसर्च करणी आहे इन जे बारे में त तव्हां रिसर्च कयो या कंहिं आलिमनि खां उन्हनि खां पुछो। असांजे दीन में इहा ई हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त जेको बि, चाहे उहो कोई बि हुजे, चाहे उनजो पढ़ियल हुजे क़ुरान, चाहे उहो पहिरियों दफ़ो क़ुरान खणे, उहो जेतिरी रिसर्च करे सघे थो। जीअं ॿियनि दीन में आहे त अगरि तव्हां पंडित खां वञी को क्वेश्चन कंदव त तव्हांखे उहो पनिश कंदो त तूं मूंखां अहिड़े क़िस्म जो गॉड जे बारे में, अल्लाह जे बारे में, न जे मुंहिंजे बुत जे बारे में क्वेश्चन कयो कीअं। या जीअं कंहिं पादरी खां वञी को अहिड़ो क़िस्म जो क्वेश्चन कंदव जेको उनखे कावड़ लॻे या उन्हनि जे दीन जे बारे में, त उन्हनि खे उहा शइ कावड़ लॻंदी आहे, चवंदा आहिनि तव्हां असांजे दीन में ई न आहियो, तव्हां ख़ारिज आहियो। पर असांजे इस्लाम में इहा शइ न आहे। असांजे इस्लाम में हर क़िस्म जो क्वेश्चन जेको आहे उहो ॿुधो वेंदो आहे ऐं उनजो जवाबु ॾिनो वेंदो आहे। त सॼो आहे प्रॉब्लम इहो त तव्हां क्वेश्चन कयो कंहिंखां था। जॾहिं के नॉलेज वारे माण्हू खां तव्हां क्वेश्चन कंदव त उहो ख़ुशि थींदो ऐं तव्हांखे उहो जवाबु ॾींदो ऐं तव्हां इंशाअल्लाह उन जवाब मां सेटिस्फाई थींदव। अगरि तव्हां सेटिस्फाई नथा थियो, तव्हां पंहिंजी रिसर्च कयो, तव्हां वरी वञी डिस्कस कयो त मां हिन जॻह ते हीअ शइ पढ़ी आहे ऐं हाणे हिन जॻह ते हीअ शइ लिखियलु आहे ऐं तव्हां हीअं था चओ, इहो मूंखे सम्झ में नथो अचे। त उहो शइ अगरि उनखे सम्झ में हूंदी त तव्हांखे ॿुधाईंदो, न त चवंदो मां पढ़ी करे पोइ तोखे ॿुधाईंदुमि। इहो असांजो दीन आहे, इहा असांजे दीन जी परफेक्शन आहे। त हर कोई इन में दीन खे पढ़ी सघे थो, दीन खे फैलाए सघे थो ऐं उहो हर कोई सवाल करे सघे थो। दीन में सवाल करणु इहो तमामु सुठी शइ आहे। का बि शइ सम्झ में न अचे त उनखे उनजो सवाल करणु घुरिजे। हाणे सभ खां पहिरियां जेको सूरह फ़ातिहा में आहे उहा आहे अल्हम्दुलिल्लाह। अलहम्द जी माना छा आहे? अलहम्द जी ॿ मानाऊं। अलहम्द जी माना तव्हां जेका पढ़ंदा हूंदव मीनिंग सां, अल्लाह जी तारीफ़, त इहे सभु तारीफ़ूं अल्लाह जूं। त अलहम्द जी जेका माना आहे उहा ॿ माना आहिनि। हिकिड़ी माना आहे त तारीफ़, ॿी माना आहे शुक्र, थैंक यू, शुक्र करणु, तारीफ़ ऐं शुक्र। ऐं अरबी में इन्हनि ॿिन्हिनि लफ़्ज़नि जी अलॻि अलॻि लफ़्ज़ बि आहिनि, अलॻि अलॻि जेके लफ़्ज़ आहिनि। जीअं हम्द जी, तारीफ़ जी जेका ॿियो लफ़्ज़ आहे उहो सना, या उनखे चइजे त मदह, मीम दाल हा, मदह। इहे ॿई जेके लफ़्ज़ आहिनि इहे प्रेज़, तारीफ़ चवंदा आहिनि। ऐं जेको शुक्र आहे, तव्हां चवंदव तव्हांखे का कोई शइ ॾिए थो, तव्हां चवंदव शुक्रन, अगरि तव्हांखे ख़बर हुजे त इन जो मक़सदु आहे थैंक यू, शुक्रन। पर हिते जेको हम्द आहे इन में इहे ॿई लफ़्ज़ मर्ज आहिनि। इहे ॿई लफ़्ज़ हिकिड़े ई लफ़्ज़ में आहिनि, अलहम्द।
अलहम्द में ॿई रज़ा आहिनि। तव्हांखे मां मिसाल जे तौर ते जीअं मां कंहिं मोटरसाइकिल वरिती, कंहिं छोकिरो आहे उन मोटरसाइकिल वरिती, उहा जेका मोटरसाइकिल आहे नई मोटरसाइकिल आहे 125 मोटरसाइकिल आहे। हाणे त अलाए कहिड़ी कहिड़ी अची वियूं आहिनि, पर नई मोटरसाइकिल आहे 125 आहे, ॾाढी सुठी आहे, उनखे ॾाढी वणे थी। उहो उन वञे थो, ॾिसे थो पंहिंजी मोटरसाइकिल, उनजी तारीफ़ थो करे। मोटरसाइकिल खे वञी ईअं न चवंदो थैंक यू 125, छो जो उहो उनजी सिर्फ़ु तारीफ़ थो करे, उनखे वञी करे ईअं न चवंदो त शुक्रन या थैंक यू। इहा हिकिड़ी हुनजी तारीफ़ थो करे। ॿी जॻह तव्हां का सुठी सीनरी था ॾिसो, तव्हां काॾे वञो था पहाड़ी इलाइक़नि में, ग्रीनरी था ॾिसो, का सुठी सीनरी था ॾिसो, तव्हांखे उहा शइ वणे थी, तव्हां उन शइ जी तारीफ़ कंदव, तव्हां उन शइ खे वञी थैंक यू न चवंदव। या जीअं कंहिंखे को नंढो ॿारु ॼमियो आहे, चाहे उहो ख़ूबसूरत हुजे या न हुजे, पर तव्हां चवंदव माशाअल्लाह ॾाढो ख़ूबसूरत आहे, तव्हां उन ॿार जी तारीफ़ कंदव, तव्हां उन ॿार खे वञी थैंक यू या शुक्रन न चवंदव। ईअं ई मिसाल जे तौर ते तव्हां जेको आहे वञो था रोड ते, तव्हांजी गाॾी जो पेट्रोल ख़तमु थो थी वञे, तव्हां विच रोड ते बीठा हो, को माण्हू अचे थो, उहो दॿो खणे थो, पेट्रोल वठी करे तव्हांखे अची वापसि उहो पेट्रोल ॾिए थो, तव्हां उनखे छा चवंदव? शुक्रन। तव्हां उनजी शइ जी जेका आहे थैंक यू चवंदव, तव्हां उनखे एप्रिशिएट कंदव त तूं असांजी मदद कई। तव्हां उनजी तारीफ़ न कंदव, तव्हां उनखे चवंदव थैंक यू। तव्हांखे कोई शइ ॾींदो, तव्हां चवंदव शुक्रन, तव्हां चवंदव थैंक यू, तव्हां उनजी तारीफ़ न कंदव या तव्हां उनखे एप्रिशिएट कंदव, तव्हां उनजे एक्ट खे एप्रिशिएट कंदव, पर तव्हां सिर्फ़ु उनजी तारीफ़ न कंदव, तव्हां उनखे चवंदव शुक्रन या थैंक यू। त इहे ॿई लफ़्ज़ अलॻि अलॻि इस्तेमालु थी वेंदा आहिनि। इन्हनि जा क़ुर में कहिड़ा मिसाल आहिनि? जीअं अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हुस्ना, त अल्लाह ताला फरमाए थो ववस्सैनल इंसान, ववस्सैनल मुस्लिमिन न, मोमिन न, इंसान मतिलबु सॼा इंसान अची विया। अल्लाह ताला ताक़ीद थो करे सभिनि इंसाननि खे त पंहिंजे वालिदैन सां सुठो सलूक, सुठो रवैयो, बेस्ट रवैयो रखो। त बेस्ट रवैये जो मक़सदु इहो आहे त जीअं मिसाल जे तौर ते कोई यंग छोकिरो आहे या छोकिरी आहे, जॾहिं पंहिंजे दोस्तनि सां सहेलियुनि सां मिलनि था त उन्हनि जो जेको बिहेवियर आहे उहो हर वक़्तु खिलंदा मज़ाक कंदा, पर जॾहिं पेरेंट्स जे अॻियां अचनि था त हर वक़्तु सीरियस हूंदा आहिनि। त पंहिंजे वालिदैन खे सभ खां बेस्ट बिहेवियर हुजे, पंहिंजे सभिनि रिलेटिव्स खां, सभिनि दोस्तनि खां, जंहिंसां बि तव्हां मिलो था, उन्हनि जो सभिनी जो जेको बेस्ट बिहेवियर आहे उहो ॿिन्हिनि वालिदैन लाइ, अमड़ लाइ ऐं बाबे लाइ, ॿिन्हिनि लाइ उहो तव्हांजो बेस्ट बिहेवियर हुजे। इहो अल्लाह सुब्हानहु व तआला जी तरफ़ां ताक़ीद कई वई आहे, सिर्फ़ु मुस्लमाननि खे न, इंसाननि खे। ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हुस्ना। उन खां पोइ ॿी आयत में आहिनि में आहे अनिश्कुरली वलिवालिदैका इलैयल मसीर, त अनिश्कुरली वलिवालिदैका, मुंहिंजो शुकुर कयो ऐं पंहिंजे पेरेंट्स जो शुकुर कयो। हिते तारीफ़ न आहे, हिते आहे शुकुर। इहो इन करे तव्हांखे ॿुधायां थो त हिते आहे शुकुर। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो मुंहिंजो शुकुर कयो ऐं पंहिंजे वालिदैन जो शुकुर कयो। सभ खां जेको वधीक वॾे में वॾो गुनाह आहे उहो कहिड़ो आहे? शिरक आहे। उन खां पोइ मुफ़स्सिरीन जेके चवनि था, आलिम दीन, उहे चवनि था सभ खां उन खां पोइ जेको वॾे में वॾो गुनाह आहे उहो जेको आहे वालिदैन जी नाफ़रमानी आहे। उन खां पोइ जेको आहे क़त्ल, ज़ना, इहे शयूं अचनि थियूं, छो जो अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो मुंहिंजो शुकुर कयो ऐं पंहिंजे वालिदैन जो शुकुर कयो। जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम जा जेके फादर हुया, वालिद हुया, उन्हनि खे फैक्ट्री हुई छाजी? बुतनि जी। सभ खां वधीक जेको गुनाह आहे उहो शिरक जो आहे, पर इब्राहिम अलैहिस्सलाम जा जेके वालिद हुया उन्हनि खे बुतनि जी फैक्ट्री हुई। हिकिड़ो माण्हू शिरक करे थो, वञी बुतनि खे पूॼे थो, पर उहे जेके हुया बुत ठाहींदा त उन्हनि जो जेको दर्जो हूंदो शिरक जो उहो त इलाही वधीक हूंदो। त इहो इब्राहिम अलैहिस्सलाम लाइ बि इहा ई शइ आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि शइ खां उन्हनि ते एतिराज़ कयो। कहिड़ी शइ ते एतिराज़ कयो? शिरक ते एतिराज़ कयो उन्हनि खे। पर उन्हनि जे लाइ बि इहो ई हुकुम आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला खां पोइ जेको शुकुर जेको करिणो आहे उहो कंहिंजो पंहिंजे वालिद जो। इन करे इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं वालिद सां मुख़ातिब थियनि था त चवनि था अबती, मुंहिंजा प्यारा बाबा, चाहे उन्हनि सां उन्हनि खे इख़्तिलाफ़ कहिड़ी शइ ते आहे त तव्हां जेके बुत ठाहियो था, इहे तव्हांखे बुत कुझु बि नथा ॾियनि, अल्लाह जेको आहे उहो हिकु आहे, तव्हां अल्लाह खे मञो, इन बुतनि खे छॾियो। पर उन्हनि लाइ बि इहो ई हुकुम आहे। जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम जेको आहे उहो सभ खां वधीक अल्लाह सुब्हानहु व तआला जेके आज़माइशूं वरितियूं इब्राहिम अलैहिस्सलाम खां वरितियूं।
त उन में उन्हनि लाइ बि इहो ई हुकुम आहे त पंहिंजे वालिदेन पंहिंजे जेको वालिद आहे उन्हनि जो जेको उन्हनि सां बेस्ट सलूक हुजे। जीअं मिसाल जे तौर ते कोई नौजवान छोकिरा छोकिरियूं आहिनि या छोकिरा आहिनि या जवान न थी वञनि, पोइ चवंदा मुंहिंजो पीउ जेको आहे उहो शराबी आहे, मुंहिंजो पीउ कमाईंदो न हुयो, मूंसां हीअं कंदो हुयो, पर उन्हनि जे लाइ इहो ई हुकुम आहे उन्हनि जे वालिद लाइ या उनजी माउ लाइ त उन्हनि सां उन्हनि जो बेस्ट सलूक हुजे ऐं उन्हनि सां उन्हनि जो शुक्र करणु घुरिजे, अलाह जो शुक्र करणु घुरिजे ऐं उन्हनि जो शुक्र करणु घुरिजे। इहे अलाह सुब्हानहू व तआला जी तरफ़ां अहकाम आहिनि। जीअं मूसा अलैहिस्सलाम खे अलाह सुब्हानहू व तआला चयो त फिरौन ॾे वञ, फिरौन ॾे वियो। मूसा अलैहिस्सलाम सभ खां पहिरियों चयो तूं मूं ॾे आयो आहीं त तूं चए थो त बनी इसराइल क़ौम खे छॾ, मां अलाह जो मैसेंजर आहियां, अलाह जो पैगम्बर आहे, त तूं त मूं वटि नंढे खां वॾो थियो आहे, मां तोखे पालियो आहे, मां तोखे वॾो कयो आहे, तूं मुंहिंजी आर्मी जो खून कयो, तॾहिं बि मां इहो ऑर्डर पास न कयो त तोखे क़तल कयो वञे, तूं हाणे अची मूंसां ईअं कीअं थो ॻाल्हाए। जीअं इलाही माण्हू हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि मुंहिंजा हिन ते एॾा अहसान आहिनि त हाणे इहो जेको आहे मुंहिंजो इहो कमु कंदो, चाहे उहो कमु ग़लति हुजे। एहसान कंहिं ते करण जो मक़सदु इहो नाहे त तव्हां जेको आहे उनजो ग़लति कमु कयो, छो जो मूसा अलैहिस्सलाम उनखे जी जेका फेवर हुई, उनजी जेका नेमत हुई, फिरौन जेका उनजे मथां फेवर कई, उनखे नंढे हूंदे खां पालियईं, उनखे सही नमूने रखियईं, उहा हुन शइ उनखे चई बिल्कुलु तूं मुंहिंजे मथां इहा नेमत कई, तूं मुंहिंजे मथां इहा फेवर कई, तूं मुंहिंजे मथां इहो थोरो कयो, अहसान कयो, पर इन मां इहा शइ ज़ाहिर नथी थिए, इन जो इहो मक़सदु न आहे त तूं बनी इसराइल क़ौम सां जेको आहे उहो तूं ग़लति कर। त जॾहिं असां कंहिं ते अहसान कयूं था, इन जो मक़सदु इहो न आहे त उहो जेको आहे मुंहिंजो ग़ुलाम थी वियो ऐं मां उनखे ग़लति कमु चवां त उहो करे, न, अगरि मां उनखे ग़लति कमु चवां थो, उनजो कमु आहे त उन ग़लति कमु खां उहो शइ रिफ्यूज़ करे त न तूं मूं ते अहसान कयो आहे, मां उहो थैंकफुल आहियां, मां उहो शुकुरु कयां थो त तूं मूं ते अहसान कयो आहे, पर इन जो मक़सदु इहो न आहे त मां तुंहिंजी ग़लति ॻाल्हि मञां या मां तुंहिंजी अहिड़ी क़िस्म जी का ॻाल्हि मञां जेका दीन खां हटियल आहे या जेका ॿिए कंहिंखे नुक़सानु थी ॾिए, त मां अहिड़े क़िस्म जी तुंहिंजी ॻाल्हि इन जे करे न मञां तूं मूं ते अहसान कयो आहे। त अलहम्द जी जेका माना आहे उहा हिकिड़ो त छा आहे, अलाह जी तारीफ़ आहे ऐं ॿियो अलाह जो शुक्र आहे। त हाणे मिसाल जे तौर ते जीअं हिकिड़ो माण्हू आहे, उनखे परेशानियूं आहिनि, उनखे इलाही परेशानियूं आहिनि, उनजी नौकिरी बि कोन्हे, उनखे घर में वाइफ जा प्रॉब्लम्स बि आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि नौकिरी कोन्हे, पैसो कोन्हे त सॼो ॾींहुं घर में झेड़ा, ॿार बि अथसि, वरी मथां नौकिरी अप्लाई करे थो, नौकिरी मिलेसि बि नथी, उहो चवंदो त मां अल्हम्दुलिल्लाह कीअं चवां, हालांकि उहो वञे थो, निमाज़ पढ़े थो, सभ खां पहिरियों लफ़्ज़ छा थो चए, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सभ खां पहिरियों लफ़्ज़ क़ुरान जो हम्द आहे, पोइ अलाह जो नालो आहे। जॾहिं अलाह सुब्हानहू व तआला खां असां घुरंदा आहियूं, कंहिंखां घुरंदा आहियूं, अलाह ताला खां घुरंदा आहियूं, पंहिंजे रब खां घुरंदा आहियूं, त चवंदा आहियूं या अलाह मूंखे मुंहिंजी मदद फरमा, या अलाह, त अलाह सुब्हानहू व तआला खां घुरण खां अॻु में असांखे इहो सिखणु घुरिजे त हम्द जेका आहे उहा वॾी शइ, इम्पॉर्टेंट शइ आहे, उनखे सम्झणु त असां सभ खां पहिरियां अलाह सुब्हानहू व तआला जी तारीफ़ बयानु था कयूं ऐं पोइ अलाह जो शुकुरु था कयूं जेको बि मुंहिंजी ज़िंदगी में मुंहिंजा प्रॉब्लम्स आहिनि। जीअं मिसाल जे तौर ते मां वञा थो कंहिंखां पुछां थो, तव्हां वञो था कंहिंखां पुछो था तुंहिंजी लाइफ ज़िंदगी कीअं आहे, चए थो हा ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह, इहा अल्हम्दुलिल्लाह न आहे। जीअं मिसाल जे तौर ते 100 प्रॉब्लम्स ॿुधाए थो पंहिंजी ज़िंदगी जा, पर आख़िर में चए थो अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजे लाइ हे मसइलो आहे, हे मसइलो आहे, हे मसइलो आहे, अल्हम्दुलिल्लाह। जॾहिं मां अल्हम्दुलिल्लाह चवां थो, जॾहिं तव्हां अल्हम्दुलिल्लाह चओ था त तव्हांजा जेके प्रॉब्लम्स आहिनि तव्हां उहे पंहिंजा खणी था अचो, प्रॉब्लम्स हिकिड़ा मिली था वञनि अल्हम्दुलिल्लाह सां, न। जॾहिं हिकिड़ो माण्हू निमाज़ पढ़े थो, चए थो अल्हम्दुलिल्लाह, त उहो माण्हू एडमिट थो करे त जेका बि शइ आहे मूं वटि, या अलाह तारीफ़ सॼी तुंहिंजी आहे, या अलाह तुंहिंजो शुकुरु आहे, जेको बि मुंहिंजो प्रॉब्लम्स आहिनि सभु तूं ई हल करण वारो आहे, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। उनखे का कंप्लेन न हुजणु घुरिजे, छो जो अगरि कंप्लेन हूंदी त शुकुरु ऑटोमेटिक हली वेंदो। मिसाल जे तौर ते तव्हां कंहिंखे बि कुझु ॾियो था ऐं उहो तव्हां सां कंप्लेन थो करे, तव्हां सां का उन शइ ते राज़ी न आहे, त चए मां हिन जे मथां एॾी महिरबानी कई, पर उहो जेको आहे चए थो त राज़ी नथो थिए, उहो कंप्लेन थो करे। तव्हां चओ त मुंहिंजो अहसान फरामोश आहे, इन ते एॾो वॾो अहसान कयो, पर अहसान फरामोश आहे। हाणे अल्हम्दुलिल्लाह, अगरि अल्हम्द तव्हां चओ था या तव्हां नथा चओ, अलाह जी तारीफ़ में को बि फ़र्क़ु नथो पए। अलाह जी तारीफ़ जेका आहे उहा परमानेंट आहे, कांस्टेंट आहे। अलाह जी तारीफ़ लाइ अलाह सुब्हानहू व तआला पंहिंजी मख़लूक़ पैदा करे छॾी आहे, एतिरी अल्हम्दुलिल्लाह चवणु मुंहिंजे लाइ ऐं तव्हां लाइ ज़रूरी आहे, तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। अलाह सुब्हानहू व तआला जी जेका तारीफ़ आहे उहा परमानेंट आहे,
उन में का भी कमी या उन में का भी वाद न ईंदी तव्हांजे अल्हम्दुलिल्लाह चवण सां। तव्हां अल्हम्दुलिल्लाह चओ था, इन जो मक़सदु तव्हां पंहिंजो फ़ाइदो था कयो। अल्लाह सुब्हानहु व तआला खे तव्हांजी तारीफ़ जी ज़रूरत न आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला जे लाइ अल्लाह ताला इलाही मख़लूक पैदा कई आहे पंहिंजी तारीफ़ करण लाइ। तव्हां अगरि अल्हम्दुलिल्लाह चओ था त इन में फ़ाइदो कंहिंजो आहे, तव्हांजो फ़ाइदो आहे। पर तव्हांखे कंप्लेन पोइ तव्हां चओ था अल्हम्दुलिल्लाह, त इहा अल्हम्दुलिल्लाह न आहे, अल्हम्दुलिल्लाह न आहे। इहा तव्हां वात सां त अल्हम्दुलिल्लाह चओ था, पर दिलि सां नथा चओ। तव्हांजे दिलि में ख़्यालनि में जेके ख़्यालात आहिनि उहे ॿिया आहिनि, पर ज़बान ते ॿी शइ आहे। जीअं मुंहिंजे नंढे हूंदे जो हिकिड़ो दोस्त हुयो, त उन वक़्तु प्राइमरी में पढ़ंदा हुआसीं, नंढो दोस्त हूंदो, गॾु हूंदो, घर में ईंदा वेंदा हुआसीं। उहो घर में ईंदो त जॾहिं घर में ईंदो, मानी जो टाइम ईंदो या ॿी का शइ अमड़ ॾींदी, त उहो छा कंदो, अमड़ जॾहिं का शइ ॾींदी पोइ चवंदो नई खाला, मतिलबु हथु हुनजो अॻिते हूंदो पर वात ते न हूंदी। त एक्शन हुनजो ॿियो हूंदो पर वात ते हुनजे ते न हूंदी। ईअं ई जीअं असां ज़बान ते अल्हम्दुलिल्लाह चवंदा आहियूं, पर बाय एक्शन या असांजी जेका सोच आहे या ॿिए सां कंप्लेन आहे, असां उन में अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र या अल्लाह जी तारीफ़ त बयानु कयूं था, पर अल्लाह जो शुक्र नथा कयूं। शुक्र कयूं था पर वरी यकदम में विदिन सेकेंड्स असां नाशुक्री बि कयूं था। असां जेके बि प्रॉब्लम्स चवंदा, हे बि मूंसां प्रॉब्लम आहे, हे बि मूंसां प्रॉब्लम आहे, हे बि मूंसां प्रॉब्लम आहे, त उहे प्रॉब्लम्स जेके आहिनि 10 जेके आहिनि उहे काउंट करे पोइ चऊं था अल्हम्दुलिल्लाह। न, जेके बि प्रॉब्लम्स जॾहिं असां चऊं था अल्हम्दुलिल्लाह, असांखे इहा शइ ख़बर हुजणु घुरिजे त असांजी ज़िंदगी में जेके बि प्रॉब्लम्स आहिनि इहे जेके आहिनि इहे टेम्परेरी आहिनि ऐं इहे हलिया वेंदा। अगरि न बि वञनि था त अल्लाह जो शुक्र आहे, इहे सभु जेके आहिनि अल्लाह जे तरफ़ां आहिनि। ऐं असां जेको आहे पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कयूं था उन्हनि प्रॉब्लम मां निकिरण लाइ, अल्लाह ताला खां दुआ था घुरूं, ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे इन्हनि प्रॉब्लम्स मां जेको आहे जल्दी ई ॿाहिरि कढंदो ऐं जल्दी ई पंहिंजी रहमत जा दरवाज़ा, पंहिंजी नेमत जा दरवाज़ा असांजे लाइ खोलींदो। इहो हिकिड़ो लफ़्ज़ जेको अल्हम्दुलिल्लाह असां अगरि सम्झी वञूं, तव्हां अगरि सम्झी वञो ऐं उनखे सचे दिलि सां पढ़ो नमाज़ में, ऐं इहो सोचो त अल्हम्दुलिल्लाह जी माना इहा आहे तारीफ़ ऐं शुक्र। जॾहिं माण्हू शुक्र करे थो, अल्लाह जी तारीफ़ त कयो था तव्हां, उहा त अल्लाह सुब्हानहु व तआला जी आहे ई तारीफ़ जे लाइ, तारीफ़ त आहे ई आहे। पर जॾहिं तव्हां शुक्र था कयो, उन शुक्र में तव्हां पंहिंजी कंप्लेन ख़तमु था करे छॾियो, छो जो तव्हां अल्लाह सुब्हानहु व तआला जो शुक्र था कयो। या अल्लाह जेको बि मुंहिंजी ज़िंदगी में आहे इहो अल्हम्दुलिल्लाह को बि मसइलो न आहे, तॾहिं बि मां शुक्र थो कयां मुंहिंजी ज़िंदगी में इहे जेके मसइला आहिनि इहे मामूली आहिनि, इहे सभु हल थी वेंदा, इहे सभु हटी वेंदा। ऐं हल करण वारा मसइला या रब तूं ई आहे, इन खां सवाइ ॿियो कोई बि न आहे। त अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे इहो लफ़्ज़ ऐं असांखे इहो सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं असांखे उन्हनि माण्हुनि मां करे जेके सची दिलि सां अल्हम्दुलिल्लाह चवनि, त जीअं असांजी ज़िंदगी में जेके बि कंप्लेंट्स आहिनि ऑटोमेटिक उहे वॉश आउट थी वञनि। अल्लाह ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।